ज़िक्र कयोसीं अॻिते असांजी इबादत अलाह वटि अघामी या न, क़बूल पई या न, इहो मामिलो ॿुझ जो आहे। कंहिं वटि लिख पढ़ कोन्हे त भई तुंहिंजी इबादत क़बूल पइजी वई। हदीस पाक में आहे त रुब साइमिन लैस लहू मिन सियामिही इल्लल अतश वल जू। घणा रोज़ेदार अहिड़ा आहिनि जिन खे रोज़े वॼां बुख ऐं पुञ खां सवाइ ॿियो कुझु न मिलंदो। सिर्फ़ु बुख काटे पुञ काटे, न अजुर मिलंदो, न सवाब मिलंदो, न जन्नत मिलंदी, न अल्लाह जी रज़ा मिलंदी, न आख़िरत जी का नेमत। यानी उन जो रोज़ो रखण ई सिर्फ़ु बुख ऐं पुञ थी, बाक़ी ॿियो कुझु उन जे पले न पवंदो। सरकार फरमाए त रुब क़ाइमिन लैस लहू मिन क़ियामिही इल्ला सहर। घणा रातुनि जे जागण वारा, इबादत करण वारा, नफ़िल पढ़ण वारा अहिड़ा आहिनि जिन खे उन जागण मञां थकावट खां सवाइ ॿियो कुझु न मिलंदो। उहो जागो, थकावट, जिस्मानी तकलीफ़, बाक़ी न अजुर, न सवाब, न अल्लाह जी रज़ा, न जन्नत, न को आख़िरत जी नेमत। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था? इबादत हर को माण्हू करे थो। हाणे अॻिते क़बूल पई या न पई तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? उन जे लाइ हिकिड़ी निशानी तव्हांखे ॾियां। हिकिड़ी निशानी पंहिंजे दिलि ते लिखी छॾियो। उहा निशानी जेकॾहिं तव्हांखे नज़र अची वञे त यकीन ॼाणो तव्हांजी इबादत क़बूल कई। इबादत जे क़बूल पवण जी, अलाह वटि मंज़ूर थी वञण जी, इबादत जे अघामण जी निशानी इहा अथव जो जेका तव्हां इबादत कई वरी उन इबादत जी तव्हांखे तौफ़ीक़ मिले, वरी उन इबादत जो ज़ौक़ मिले, शौक़ मिले, वरी दिलि चाहे त इहा इबादत वरी कयां। यकीन ॼाणो आहे पहिरीं इबादत अलाह क़बूल कई आहे तॾहिं तव्हांखे वरी तौफ़ीक़ मिले। जेकॾहिं पहिरीं तव्हांजी इबादत क़बूल न पवे हा त वरी ॿियो भेरो तव्हांखे उन इबादत जी तौफ़ीक़ न मिली सघे हा। मसलन तव्हां इत्काफ़ में वेठो, 20 तारीख़ ते शाम जो वेठो, तव्हांजी एकी इत्काफ़ में गुज़री, वरी तव्हां वेठा ई रहियो, उथियो न, मस्जिद छॾे न वियो, इत्काफ़ टोड़ियो न, माना तव्हांजो एकी वारो ॾींहुं क़बूल पियो आहे तॾहिं तव्हांखे 22 जी तौफ़ीक़ मिली। 22 तव्हांजी क़बूल पई आहे तॾहिं तव्हांखे 23 जी तौफ़ीक़ मिली। तव्हां फजर जी नमाज़ पढ़ी वरी कमकार जे लाइ निकिरी वियो, इत्काफ़ खां सवाइ जेकी ॿाहिरि माना ॿाहिरि निकिरी वियो, कमु कार धंधो वापार कयव, वरी जेॾी महिल बेपारी जो टाइम थियो त तव्हांजे दिलि में तांघ थी, तलब थी त वञा अलाह जे दर ते वञी जमात सां नमाज़ पढ़ां, पक ॼाणो तव्हांजी फजर रब क़बूल कई आहे तॾहिं तव्हांखे बेपारी खे वरी घुराए। तव्हांजी बेपारी अलाह क़बूल कई आहे तॾहिं तव्हांखे टे पारी ते वरी घुराए। टे पारी क़बूल कई आहे तॾहिं सिजर ते तव्हांखे वरी घुराए। पहिरीं तारीख़ जो रोज़ो रब क़बूल कयो आहे तॾहिं तव्हांखे ॿीं जो रोज़े जी तौफ़ीक़ मिली, ॿीं जो क़बूल थियो आहे तॾहिं टीं जी तौफ़ीक़ मिली। पोइ खोड़ सारा अहिड़ा आहिनि, पहिरीं तारीख़ रोज़ो रखियो, ॿीं ते कोन रखियो, टीं ते कोन रखियो, पहिरियां 5-6 ॾींहं ॾाढा मस्जिदुनि में नफ़िल पिया कयो, इबादतूं पिया कयो, हाणे वरी नज़र ई कोन था अचनि पिया। आहे या न? माना इहा क़बूलियत जी निशानी, इहा अलाह ताला जल शानू तव्हांजी मन में विझे थो त माण्हू मुंहिंजे दर ते अचे। ॾिसो न, तुंहिंजी औताक़ हुजे, तुंहिंजी औताक़ हुजे त उन औताक़ ते उहो ईंदो जंहिंजे लाइ तुंहिंजी दिलि घुरंदी। जंहिंखे तूं नथो चाहीं उहो तुंहिंजी औताक़ ते न ईंदो। हिकिड़ो भेरो खणी अची बि वियो, वरी ॿियो भेरो उनखे तौफ़ीक़ न थींदी जो वरी लड़ी अचे तुंहिंजी औताक़। सम्झो था? ही
जेका है अल्लाह जो घर आहे, अल्लाह जो घर आहे। ऐं अल्लाह ताला पंहिंजे दर ते पंहिंजे घर में उन खे तौफ़ीक़ ॾिए थो जंहिंसां अल्लाह ख़ुशि थींदो। तव्हां मस्जिद में वेठा आहियो, तव्हां एतिकाफ़ में वेठा आहियो, मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मां तव्हांजा पेर छुपां। तव्हांखे अल्लाह ताला नवाज़ियो आहे, पंहिंजे तबे ते रब तव्हांखे वेहण जी तौफ़ीक़ ॾिनी। खोड़ माण्हू आहिनि जिन खे मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ न आहे। पंहिंजे तबे ते वेहा वेठो, पंहिंजे दर ते घुराए, पंहिंजे दर ते वेही बुक खणी दुआ करण, रब जे तरफ़ां घुरे, अल्लाह जे तरफ़ां तलब है, तॾहिं तव्हांखे इहा तौफ़ीक़ मिली। बस अल्लाह ताला तूं इहा दुआ घुरो त मौला के तूं करम कयो अथई, सुशल मरदे बाक़ी कई इहा नेमत, इहा महिरबानी बरक़रार रहे। छो त खोड़ माण्हू आहिनि जेकी तड़जी वञनि था, खोड़ माण्हू आहिनि जेकी अल्लाह जे दर ते अचण वारा, नमाज़ूं पढ़ण वारा वरी महरूम थी विया आहिनि, नेमत खां महरूम रहिजी विया आहिनि। पर तव्हांखे अल्लाह ताला वरी वरी पंहिंजे तबे ते घुराए थो, वरी वरी तव्हांखे पंहिंजे इबादत जी तौफ़ीक़ ॾिए थो। दुआ घुरण जे लाइ बुक खॼण इहा बि क़बूलियत जी निशानी। तव्हांखे तौफ़ीक़ ॾिनी अथई त दुआ घुरे, मुंहिंजो माण्हू मूंखे सॾड़ा कनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त दुनिया जे माण्हुनि वटि तव्हां वञो, हिकिड़ो भेरो घुर कयोसि ॾींदो, ॿियो भेरो घुरोसि ॾींदो, टियों भेरो घुरोसि मुंहुं खटो कंदो, चौथों भेरो घुरोसि आख़िर कावड़जी वियो यार, तूं फासी वियो आहियां, मूंखे तंग करे वेंदो अथई, वरी वरी थो अची, रोज़ रोज़ थो अची, आहे कान। दुनिया जे माण्हुनि खां वरी वरी घुरो त कावड़ पा, ऐं अल्लाह खां वरी वरी घुरो त ॾींदो ऐं ख़ुशि थींदो, ऐं न घुरो त नाराज़ थींदो आहे त मूंखे घुरो छो न कयो। मल्लम यसअलिल्लाह यग़्दब अलैहि, जेको अल्लाह ताला खां दुआ नथो घुरे, अल्लाह हुन ते कावड़ बि आहे त मूंखे घुरो छो न कयो। अल्लाह ताला ख़ुशि थींदो आहे जेॾीमहिल माण्हू अल्लाह जे दर ते मुख खणी दुआ घुरंदो आहे, या पेशानी सजदे में घोड़ींदो आहे, ऐं मिसाल ते कालीन जी सफ़ाई थियनि ऐं धूड़ दज़ा मिटी आहे, तव्हांजे मिलण खे मिटी लॻी वई, या मिटी वारी ज़मीन ते तव्हां सजदो कयो, तव्हांजी पेशानी ऐं नकु मिटी हाणो थी पियो। जेॾीमहिल सजदे मां मथो मथे खणंदा आहियो, अल्लाह तबारक व तआला मिटी मिलण ॾिसी रब ख़ुशि रब्बुल आलमीन ख़ुशि थींदो आहे। मलाइकनि खे फरमाईंदो आहे, ॾिसो मुंहिंजो बानो पंहिंजो इज़त वारो निड़, पंहिंजे गुरूर ऐं आकड़ वारो कांटो मुंहिंजे अॻियां झुकाए, पंहिंजे नक ऐं निड़ खे मिटीअ वारो बणायो अथई मुंहिंजे हुज़ूर। अल्लाह ख़ुशि थींदो आहे, मलाइकनि खे ॾेखारींदो। मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे अल्लाह ताला नवाज़ियो आहे ऐं क़बूलियत में तव्हांजो इबादतूं आयूं आहिनि, जॾहिं तव्हांखे वरी बि तौफ़ीक़ मिली। अल्लाह ताला तूं इहा दुआ घुरो त मुंहिंजा मालिक, इहा जेका नेमत कई अथई, जेका महिरबानी कई अथई, सभु मर्दे बाक़ी ताईं मूंसां क़ाइमु करे। मौत अचे तॾहिं बि तुंहिंजो ज़िक्र हुजे, तुंहिंजी यादि हुजे, तुंहिंजे कलमे जो विर्द मुंहिंजे ज़बान ते हुजे, ईमान सां रहां, ईमान सां जियां, ऐं तुंहिंजी बंदगी कंदे शर मुंहिंजे हयाती